मुफ्ती साहब, छा मर्द पंहिंजे सीने ऐं जंघ जा वार लाहे सघे थो? सनाउल्ला शहर उबाड़ो खां। इस्लाम में ॾाढ़ी रखणु वाजिबु आहे, मुछनि खे संधो करणु इहो बि अहम आहे, ज़रूरी आहे। शरीयत में इन्हनि ॿिन्हिनि शयुनि जो हुकुम आहे ऐं इन खां अलावा ज़ेरे नाफ़ वार साफ़ करण जो बि हुकुम आहे। 40 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं माण्हू ज़ेरे नाफ़ साफ़ न कंदो त उहो बाद में गुनाहगार थींदो। 40 ॾींहंनि जे अंदरि साफ़ करणा आहिनि। 3 वारनि जो शरीयत में इन जो अहादीस में सबूत मिले थो पियो। ऐं मथे जा वार बि हदीस पाक में कूड़ण जो ज़िक्र बि आहे, वॾा वार रखण जो बि ज़िक्र आहे। बाक़ी इन खां अलावा जेके ॿिया जिस्म जा वार आहिनि उन जो शरीयत में न कटण जो को हुकुम आहे ऐं न को मनो थियल आहे। त जंहिं शइ जे बारे में हदीस पाक या क़ुरान मजीद न मना करे न उन जे करण जो हुकुम ॾे त उहा शरीयत में मुबाह हूंदी आहे, यानी उहा शइ उन शइ जी इजाज़त हूंदी आहे, करे बि ठीकु आहे, न करे तॾहिं बि ठीकु आहे। त इन जेको आहे रूह सां जेकॾहिं को शख़्स सीने जा वार साफ़ करे थो या जंगनि जा वार साफ़ करे थो मर्द, त शरीयत में कोई क़बाहत न आहे। लेकिन अदब जो तक़ाज़ो इहो आहे, अख़लाक़ियात जो तक़ाज़ो इहो आहे त मर्द अहिड़ी हरकत न करे। जाइज़ आहे लेकिन मर्द इहा शइ न करे त बहितर आहे, छो त पोइ मर्द ऐं औरत में फ़र्क़ु छा रहंदो वञी, ॿई हिक जहिड़ा थी वेंदा हलिया।